जुल्फिकार अली भुट्टो एक नहीं है, दो जुल्फिकार अली भुट्टो है। एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप, हर एक आप में। मैं एक अवामी शख्स हूँ और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकतब फिक्र है कि कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। भुट्टो शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मुझो शान शहदाद को लाड़काने जी चीकी मिट्टी में सख्त सर्दी के मौसम में 5 जनवरी 1928 ईस्वी ते जन्म वठंदड़ कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी के सियासी तारीख़ जो एक रोशन बाब है। हुन इब्तिदाई तालीम लाड़काने में हासिल कई, जंहिंखां पोइ आला तालीम लाइ ॿाहिरि मुल्कनि लाइ रवानो थियो, जितां आला तालीम हासिल करे वतन वापस आयो। मुल्क वापसी बाद शहीद जुल्फिकार अली भुट्टो आवाम की खिदमत के पंहिंजो मिशन बणाईंदे 1967 ईस्वी धारे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़याम अमल में आंदो, जेका थोरे ई वक़्त में मुल्क की सभ खां वॾी जमायत बणिजी वई। संदत मुतहरक सियासत ऐं अवाम दोस्त पॉलिसियुनि सबबि हू 1973 खां 1977 ताईं पाकिस्तान जी वज़ीर आज़म जी हैसियत सां ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियो। शहीद जुल्फिकार अली भुट्टो अवाम में अहिड़ो मक़बूल माणी जो माण्हू खेसि कायदे अवाम जे लक़ब सां सॾण लॻा। हुन अवाम खे सियासी शऊर ॾिनो ऐं मानी, कपड़ा ऐं घर जहिड़ो इनक़लाबी नारो मुतारफ़ कराए उन खे पंहिंजो सियासी मंशूर जो हिसो बणायो। जनरल ज़िया जी फ़ौजी बग़ावत ज़रिए शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत जो ख़ात्मो आंदो वियो, पर फ़ौजी आमर आॾो सर न झुकाईंदड़ हिन बहादुर अॻवान खे रावलपिंडी जेल में सख़्त अज़ियतूं ॾेई 4 अप्रैल 1979 ईस्वी ते फांसी घाट चाढ़ियो वियो। शहीद जुल्फिकार अली भुट्टो शहादत जो जाम त पीतो, पर ज़ुल्म आॾो कॾहिं बि न झुकियो। शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी 98 सालगिरह जे मौक़े ते शहदाद कोट शहर अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते सालगिरह जा केक काटिया विया। उन मौक़े ते पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे जुल्फिकार अली भुट्टो जंहिंजो अॼु सालगिरह आहे, पीपल्स पार्टी जी जेको बुनियादु रखियल, पूरे सियासी ज़ुबान जो बुनियादु रखियल जुल्फिकार अली भुट्टो पीपल्स पार्टी जे तरफ़ां जे सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। जेके बि मुंहिंजा दोस्त मां वटि आया आहिनि, सॾ ते अलहमदुलिल्लाह सॾ ॾिना आहिनि पीपल्स पार्टी जी हुकुम ते। असां नवाब मीर नादिर ख़ान मक्सी, नवाब मीर आमिर ख़ान मक्सी जी हुकुम जारी रखंदे ही नंढा नंढा प्रोग्राम शहर में रखंदा था अचूं। असांखे पीपल्स पार्टी जो सॾु हूंदो उहो रखंदा ईंदासीं। नवाब मीर नादिर ख़ान मक्सी ऐं नवाब मीर आमिर ख़ान मक्सी जा असां शुक्रगुज़ार आहियूं, जेको असां पीपल्स पार्टी में हिकिड़ो असांखे वजूद ॾिनो, केक कटियोसीं। इंशाअल्लाह अॻिते इहे प्रोग्राम नंढा नंढा असां वटि थींदा रहंदा। जमहूरियत कायद शहीद जुल्फिकार अली भुट्टे जो अॼु योम सालगिरह आहे ऐं असां हुन जो सालगिरह मल्हायूं पिया। ऐं शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी लाज़वाल क़ुर्बानियूं आहिनि पार्टी जे लाइ, ऐं हुन पंहिंजे ख़ानदान जी क़ुर्बानी ॾेई पाकिस्तान जी आइन के ऐं पाकिस्तान जे अवाम में ऐं पाकिस्तान जी हर ग़रीब मिसकिन में हिकिड़ो सियासी शऊर बेदार कयो ऐं अवाम खे ज़ुबान ॾिनो पंहिंजे हक़नि जी ॻाल्हाइण लाइ। असां हुन जी मोहब्बत में ऐं हुन जी मोहब्बत में असां ही नंढा नंढा प्रोग्राम नवाबज़ादा मीर नादिर ख़ान मक्सी साहिब, नवाबज़ादा मीर आमिर ख़ान मक्सी साहिब जी ख़ासि ख़ुसूसन हिदायत ते शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते असां नंढा नंढा इन तरीक़े जा प्रोग्राम मुनक़िद करे रहिया आहियूं। हुनखे अक़ीदत ऐं ख़राज तहसीन पेश करण लाइ, हुनखे बेटा पेश करण लाइ अॼु असां हुन शहीद जो योम सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, जंहिं पाकिस्तान जी आइन पाकिस्तान खे आइन सही तरीक़े सां मुतफ़िक़ा आइन ॾिनो आहे पाकिस्तान खे, ऐं पाकिस्तान जी बुनियाद खे मज़बूत कयो आहे, पाकिस्तान खे एटमी पावर कयो आहे, जंहिं एटमी पावर जो बुनियाद ॾिनो आहे। जीअं अॼु असां पूरे दुनिया में महफ़ूज़ बि आहियूं ऐं असां उन जे करे महफ़ूज़ आहियूं ऐं असां एटमी पावर सॼियो था वञे, असांजो मुल्क सॼियो थो वञे एटमी पावर। सिर्फ़ु इहो शहीद जुल्फिकार भुट्टे जी महिरबानियूं आहिनि ऐं हुन जूं क़ुर्बानियूं आहिनि। हुन पंहिंजी ख़ानदान जी क़ुर्बानियूं ॾेई करे पाकिस्तान खे हिकिड़ो मज़बूत ताक़तवर वजूद ॾिनो आहे ऐं असां हुन सां मोहबत कंदा आहियूं। असां अॼु ईअं ई नवाबज़ादा मीर नादिर ख़ान मक्सी ऐं नवाबज़ादा मीर आमिर ख़ान मक्सी जी ख़ासि हिदायत बुरोई साहिब वटि असां ही प्रोग्राम रखीसीं ऐं अॼु असां ही केक कटे रहिया आहियूं, पंहिंजे लीडर पंहिंजे क़ाइद खे ख़राज तहसीन पेश करे रहिया आहियूं। पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे अज़ीम लीडर शहीद जुल्फिकार अली भुट्टो जी अॼु पैदाश जो ॾींहुं आहे। असांखे उनजी कॾहिं बि इन ॾींहं खे न विसारींदासीं जेसि ताईं ज़िंदा आहियूं। मुल्क पाकिस्तान जो हर हिकु पूरे सिंध जो हिकु हिकु फ़र्द उनखे यादि कंदो रहंदो। जुल्फिकार अली भुट्टो जी पाकिस्तान जे लाइ वॾी हिकिड़ी क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि, जेको एटमी ताक़त बणाई ऐं जेको आहे पाकिस्तान खे
हिकिड़ो निज़ाम जेको हुकूमती निज़ाम ऐं क़ानूनी निज़ाम जेको उन बहाल करायो पाकिस्तान में, उहो वॾो हिन वक़्त ताईं अहमियत रखे थो। ऐं हिकु हिकु जेको आहे ग़रीब जो आवाज़ बणियल हुयो, जेको लीडर हुयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो, उन न ॾिठो त केरु अमीर आहे केरु जागीरदार आहे ऐं केरु ग़रीब आहे। उन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकु हिकु मज़लूम जो आवाज़ बणिजी जेसि ताईं ज़िंदा रहियो ऐं उनखे बुलंद कंदो रहियो। बसि असां उनजे ॾींहं खे जेसि ताईं पूरी सिंध पर पूरे पाकिस्तान में मल्हाईंदा रहंदासीं। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।